दी ओ ॿुधो थी न त मोचड़े में छटरी लक्षण आहिनि छटरी लक्षण हाणे मोचड़नि जे ख़ौफ़ खां असीं पंहिंजो लॾो ॿधियो ॻोठु छॾियो था वञूं तो वटि थोरो वक़्तु महिरबानी करे निकिरण जी कर। अंधा मौत खां अॼु ताईं कोई बि भॼी नाहे सघियो। अड़े चाकर ख़ान मौत कोन ॾींदुई पर मौत खां वधीक तुंहिंजी ज़िंदगी बदतर बनाए छॾींदो। इन करे सलाह थो ॾिए त वणे तारा गोल तारा चवंदी निकिरी वञो माल सां। अंधा तव्हां पंहिंजी जान बचाए तव्हां निकिरण जी कयो। मां चाकर ख़ान सां मोह ॾियण जे लाइ हिते ई हूंदसि। हिन जे करे तव्हां पंहिंजी जान बचाए तव्हां निकिरी वञो। थी हक़ जेकॾहिं तोखे मरण जो एॾो शौक़ु आहे त पोइ जी बिस्मिल्लाह पर पंहिंजी अलाए भाई मशर में मिलंदासीं अदी मशर में। अदा सम्झे थो त हे चाकर ख़ान जी पहुच खां परे निकिरी वेंदो पर जॾहिं न चाकर ख़ान खे रावल जे कातिलनि जी ख़बर पवंदी त हू उन्हनि खे उन्हनि जी कब्रुनि मां कोटरे ॿाहिरि कढींदो। पोइ हितां भॼी निकिरण जो कहिड़ो फ़ाइदो। सावल तासिम खे ज़िंदा छॾे तो का ग़लती त न आहे कई न। ऐं मां बि इहो चाहियां पियो त शमीर जे कातिलनि खे मरणु घुरिजे। तव्हां ॿई सही था चओ पर मौत खां वधीक मौत जो ख़ौफ़ हूंदो आहे। हाणे तव्हां ॾिसिजो वेही ते ज़ालिम असांखे ॾिसी रोज़ जीअंदा ऐं ख़ौफ़ में रोज़ मरंदा। छो त सिर्फ़ु असांजो ख़ौफ़ न पर हाणे चाकर ख़ान जो ख़ौफ़ बि उन्हनि खे वकोड़े विधो आहे। रूंडे उड़दा हाणे बाक़ी वञी ॿ वाटूं बचियूं या त इहो रूंडो ॻोठ छॾे भॼंदो या भलो साईं खणी सभिनी वटि मेड़ वेंदो ऐं उन खां वञी बख़्शराई। सावल इन्हे रूंडे खे एतिरी मोहलत ई न ॾिबी। कासू खां पोइ नंबर आहे नी गुलशेर जो ऐं गुलशेर खां पोइ विझंदासीं नी जाबर में हथु। पक ॼाण वारस त इन अस्पताल जो इहो बेड ख़ाली न छॾींदासीं न कोई न दणको हिकिड़ो उथी अञा घर मस पहुचंदो न त ॿिए खे इन बेड ते सुम्हारींदासीं। सर चाकर ख़ान जे साम्हूं वो पूरी कोशिश कंदा सफ़ाई पेश करण जी। इधर दिलशेर पाण कबूलदार थी वियो आहे त पोइ हाणे छाजी सफ़ाई ॾींदा। कोशिश त पोइ बि करणु घुरिजे पर रूंडो त पूरी कोशिश कंदो चाकर ख़ान जे साम्हूं कि संदसि पुट इहो दॿा में बयानु ॾिनो आहे उनजे मथां वॾो ज़ोर बार रखियल हो पर पक ॼाण चाकर ख़ान हिननि जी ॻाल्हियुनि में कोन ईंदो छो त उहो को ॿार न आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।